बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवरी प्यारी साथ संगत सभिनी खे ओम शांति। भगवान जो दर्शन ई जिंदगीअ में मुख्य ऐं ज़रूरी कमु सम्झ। उन ज़रूरी कम लाइ खणी केतिरा बि रवाजी कम हिक पासे रखणा पवनि त बि ख़ुशीअ सां रख, छो त मालिक करणु चाहे त सालनि जा कम पल में करे सघे थो। इहो ई कमु ज़रूरी असां सम्झूं, पर असां नथा सम्झूं। हाणे सम्झी वियासीं। हा, मां ॿुधाईंदी आहियां नी त अम्मा खां, कोड़ीनार वारी अम्मा खां मां हिकु दफ़ो पुछां पई त अम्मा त हेॾी भक्ति कीअं करे वियव, एॾा ॿार हुअव, कमु सभु हथ सां, अॻे पैसो घटि ऐं घर में बंधन अॻे केॾा हूंदा हुआ, त चवनि पिया असां हिन कम खे ज़रूरी सम्झंदा हुआसीं। पहिरियों हे कमु करिणो आहे, ॿिया कम पोइ पाण ई पिया थींदा। उहे थोरे टाइम में बि असां करे वेंदासीं ऐं इहो सभिनी खे अनुभव हूंदव। रोटी रोज़ जी कंदा हूंदासीं त कलाकु लॻंदो हूंदो, पर केॾी महिल देरि थी वेंदी आहे त तकड़ तकड़ में उहा ई रोटी अधु कलाक में असां पहुचाईंदा आहियूं। भई टिफ़िन पहुचाइणो आहे, टिफ़िन पहुचाइणो आहे, छो जो उन कम में असां हिरियल आहियूं, हिन कम में हिरियल कोन आहियूं। चवनि पिया ईअं चवंदी नी त पहिरियों हे कमु करे पोइ थी नाम में विया त कोन वेही सघंदी। हुननि इहो ई कमु ज़रूरी सम्झियो आहे त पोइ उन्हनि जा सालनि जा कम पल में छो न थींदा। करे थो, असांजा बि करे थो। हू दयालु दातार आहे, असांजा बि करे थो। हुननि जी 24 कलाक तार हुन सां जुड़ी पई हूंदी। इहो मां ॿुधायोमांव हिकु दफ़ो बस में अचूं पिया, कोड़ीनार खां गोंडल पिया अचूं, अम्मा खे वठी पिया अचूं असां, त वेठा हुआसीं त मूंखे चवनि था सली बस में वेही छा कंदी आहे। असां चरियुनि खे ख़बर पए त मां चयोमांसि कुझु कोन कंदा आहियूं, हेॾे होॾे निहारींदा आहियूं। छा निकितो, कहिड़ो वाहन निकितो, चई चरी बस में ॿियो कमु हूंदो अथई, कोई फुरणो हूंदो अथई। चयोमांसि न। चई तूं तेॾी महिल नाम जपबो अथई त विरती लॻे। घर में त चओ थियूं कम आहिनि, सॼो ॾींहुं फुरणा अथव, हिते त कोई कमु कोन अथव, पोइ छो न थी जपे। एॾो सेखारींदा हुआ। हुननि खे ॿियो कमु सुझंदो ई कोन हो, बसि इहो ज करिणो आहे। इन लाइ हिते आया आहियूं, इन लाइ मानुष जनम मिलियो आहे, बसि इहो ज करिणो आहे। पोइ ॿिया कम पाण ई थी था वञनि। माता जन चवंदा न त सत्संग में ईंदव, हितां थी वेंदव त 2 हथ पंहिंजा त 4 हथ ॿिया बि मिलंदव कमु करण लाइ। ऐं इहो त सभिनी ॾिठो हूंदो, जेके जेके अचूं था कीअं कमु थी वेंदो आहे। सत्संग ते न ईंदा आहियूं त कमु थींदो आहे, कुझु कोन निंभरंदो। शाम जो चवंदासीं नी अॼु सत्संग ते नथा वञूं त हे एक्स्ट्रा कमु करे था वठूं, पर न थींदव। ऐं सत्संग में वञिणो हूंदो न त पाण थी वेंदो। शाम जो वञिणो आहे नी, करे थी वठां, शाम जो वञिणो आहे नी। पंहिंजे गुनाहनि लाइ मन सां पछताव कर। जेकॾहिं उन्हनि गुनाहनि लाइ तुंहिंजे दिलि में नफ़रत न आई आहे त उनजो मतिलबु आहे तो मन सां पछताव कोन कयो। पछताव कर पर घबराए न। घबराए न, पछताव कर पर घबराए न। उन्हनि कमनि लाइ नफ़रत अची वञे जंहिं कम लाइ असां पछताव कयूं था, असां पछताव करे वरी था उहो कमु कयूं।
ईअं न कयूं। हिकु दफ़ो छॾियो माना बसि छॾियो, वरी उहो कमु न कयूं। वरी वरी गुनाह कंदासीं त हू वरी वरी घणा दफ़ा माफ़ी ॾींदो। हिकु दफ़ो, ॿ दफ़ा, 3 दफ़ा। गुनाह करे पछताइणो, हुन खां माफ़ी वठूं था त हू ॾेई थो छॾे माफ़ी, पर पोइ वरी अॻिते लाइ तौबा करे छॾियूं, उहो कमु वरी न कयूं। दातार जूं दातियूं यादि करे पल पल में खेनि धन्यवाद ॾे ऐं अहसान मञ। अहसान मञूं, पल पल में हुनखे धन्यवाद ॾियूं। एॾियूं असांजे मथां हुन किरपाऊं कयूं, एॾा कुर्ब असांजे मथां हुन कया आहिनि। हिते बि उहो न पहुचाए त असां न अची सघूं, कंहिंखे ताक़त कोन्हे जो हिते अची सघे, पर उहो वठी थो अचे। इहा अपार किरपा आहे हुनजी। इहा ओन बि जेका ॾिनी अथई उहा बि हुनजी किरपा आहे, जो सत्संग जो टाइम थिए थो त असांखे उहा ओन थिए थी त वञिणो आहे। उहो उमंग, उहा बि उनजी किरपा आहे। निरोगी काया, हा सची ॻाल्हि आहे न त अची सघूं छा। त सॼो ॾींहुं हुनजा शुक्राना ॻायूं त बि थोरा आहिनि। प्रभु हिक खिन में बादशाह खे भिखारी बणाए सघे थो, खांइसि डिॼंदो रहंदे त बुराईअ खां बची वेंदे। सची ॻाल्हि आहे न, हुन खां डिॼंदा रहूं। हिक खिन में हू राजा खे रंग खे राजा बणाए छॾे, हुनजे लाइ अखि छिंभ जी ॻाल्हि आहे। हुन खां डिॼंदा रहूं, बसि करम संभाले कयूं। हुनजी नज़र सॼी असांजे मथां आहे। इहा पक सम्झूं नी त हू मूंखे ॾिसे पियो थो, त पोइ असां पाप करे ई न सघूं। तूं खणी केतिरो बि गुनहगार हुजी, पर जेकॾहिं मन सां पछताव कंदे त मालिक जी महिर अॻियां तुंहिंजा अवगुण या गुनाह बीह न सघंदा। हुनजे महिर जे अॻियां कीअं बीह सघंदा? असांजा अवगुण हुजनि, पाप हुजनि, ॾोह हुजनि। हुनजे किरपा में एतिरी शक्ति आहे, पर उहा किरपा जी मांग असां कंदा रहूं, ऐं जेका कई अथई उहा वरी बणाए रखूं किरपा। अहंकार कंदासीं त हू खसे बि वठंदो। या ईअं सम्झंदासीं हुनजी मूं ते ॾाढी किरपा आहे, मूंखे त जीअं खपे ईअं कयां, त उहो बि न हलंदो। हुनखे ॾियण में बि देरि कान्हे त खसण में बि देरि कान्हे। हू सर्वशक्तिमान आहे, हू कंहिंखां डिॼण वारो कान्हे, ऐं पूरो न्यायकारी आहे। पोइ भले साम्हूं राजा हुजेसि, ॾकंदो रहो हरदम हुन खां, जो कंहिंखां की न डरे। वरी मथां चयो यारी रख रांझनि हुन सां, जो धम धम कदुर करे। कदुर बि केॾो थो करे सच में। उन सां यारी रखी ॾिसूं। फ़क़ीरनि सां प्यारा करे ॾिस तूं यारी, हिते बि बहारी उते बि बहारी। हितां जे माण्हुनि सां रखंदासीं त उहे ख़ाली हिते साथ ॾींदा, उहो बि कहिड़ो ॾींदा, उन में उन्हनि जो स्वार्थ हूंदो त ॾींदा।
न त तूं किथे मां किथे। ही दुनिया ईअं आहे। ऐं हू त असांजो निस्वार्थ असां सां प्यार थो करे, पछाड़ीअ ताईं तोड़ निभाए थो। आहे नी सतगुरु लहणाराम चवे गुरु गुलराज जहिड़ो आहे न शाह जग में, करे भलायूं सभ सां अॻु में, अॻु में ई असां सां भलायूं थो करे। हुन सां नातो खाली रखूं, जोड़ियूं हुन सां नातो। तूं पंहिंजे अंदरि जाती मारे ॾिस त तो में गुरु चरणनि लाइ प्रेम वधी रहियो आहे या मायावी मोह। सतगुरूअ जो प्रेम तोखे सचखंड में पहुचाईंदो ऐं मायावी मोह 84 जे चक्कर में विझंदो। सची ॻाल्हि आहे नी, मायावी मोह त 84 जे चक्कर में विझंदो न। जे तूं इहो अंदरि जाती पाए ॾिस त तोखे सतगुरनि सां प्रेम अथई की न हे मायावी मोह अथई। जीअं ॿाहिरि चवंदा आहिनि न भई, दादी जन चवंदा आहिनि त कमाइण सवलो आहे पर उनजी संभाल ॾुखी आहे। कोई बि वापारी हुजे, संभाल न कंदो त उहो कमाईंदो कीअं? कमाए सघंदो? त हे बि ईअं आहे। इहा आहे संभाल करणी, अंदरि जाती पाइणी, माना संभाल करणी पइजे त मां किथे हींअर आहियां, किथे मूंखे हुजणु खपे, किथे मां पहुती आहियां। संभाल न कंदासीं, सुजाग न रहंदासीं त जेको थोरो घणो गॾु कंदासीं उहे चोर लुटे वेंदा। असां गफ़लत जे निंड में जो सुम्हिया पिया हूंदासीं त काम क्रोध लोभ मोह अहंकार इहे चोर, त उहे छॾींदा कोन। उहे इन जे राह में ई हूंदा आहिनि त केॾी महिल सुम्हे त मां खाट हणांसि। निम्रता रूपी हथियार सां जंग जग ते जीत पाए। निम्रता रूपी हथियार सां जग ते जीत पाए। हा, जेतिरो थी सघे बहस मुबहसो छॾे करे निवण सिख। निम्रता में एॾो मज़ो आहे, एॾी शक्ति आहे। जॾहिं कंवर भगत खे मारण अचनि पिया न त थोड़ा ॼणा शेवादारी अॻु में आया, कंवर भगत खे चवण आया त भई हुननि खे इलाही हथियार आहिनि हथ में ऐं ॾाढा माण्हू था अचनि, तव्हांजी ॻोल्हा कराईंदा कराईंदा, पाण वटि त कुझु कोन्हे, हुननि वटि बंदूकूं पिस्तोल अलाए छा छा अथनि। हिकु गोली हणनि त माण्हू मरी वञे। त कंवर भगत चयईंसि पाण वटि 10 गोलियुनि वारो हथियार आहे। चयईंसि काथे आहे 10 गोलियुनि? 10 गोलियुनि वारो थींदो ई कोन्हे, काई बंदूक अहिड़ी निकिती कान्हे जंहिंमें 10 गोलियूं 6 गोलियूं हूंदियूं। चयईंसि काथे आहे पाण वटि 10 गोलियुनि वारो हथियार? चयईं सोचो, हे 10 थिया नी। निम्रता एॾी माना ताक़त वारी आहे। पोइ सच में उहे आयनि न त कंवर भगत हीअं करे बसि बीह रहिया, ख़ाली उहे हलिया विया। जे तूं बहस मुबाहिस में पंहिंजो वक़्तु न विञाए, जेकॾहिं भक्तीअ में तरक़ी करणु चाहीं थो त संसारी माण्हुनि सां गहरो संबंध न रख। जगत में उछातरो वहिंवार कंदे हूंदे दिलि जी तार मालिक सां जोड़। संसार में उछातरा थी, जीअं धर्मशाला में रहंदा आहियूं, धर्मशाला में हलंदा आहियूं त
सम्झंदा आहियूं नी भई अॼु 2 ॾींहं थिया 3 ॾींहं थिया हलणो आहे चवंदा आहियूं छा हिते मां सदाईं रही पवंदमि। त हीउ संसार बि हिकु धर्मशाला आहे, इहा दुनिया। असां हिते मुसाफ़िर थी आया आहियूं। कंहिंसां चए थो गहरो रस्तो न रख, न त भक्तीअ में तरक़ी न करे सघंदासीं। गहरो रस्तो कंहिं दुनवी माण्हुनि सां रखंदासीं त उहा रंडक आहे हिकु भॻती मार्ग में, पोइ अॻियां न वधी सघंदासीं। कम सां कमु। जेको वक़्तु गुज़री वियो आहे उन जी चिंता न कर, ईंदड़ वक़्त जी बि चिंता न कर। हलंदड़ समय में मालिक जे मौज में ख़ुशि रहो ऐं संतोष रख। जेको गुज़री वियो उन जी चिंता न कर, ईंदड़ जी बि चिंता न कर। जेको हे समय हली रहियो आहे उहो आनंद सां असां गुज़ारियूं। ऐं वाकई छा न ॾिनो अथई असांखे, काई कमी रखी अथई छा? पोइ छाजी चिंता कयूं? हिकिड़ो सेठ हो वॾो, ॾाढो पैसो हुअसि, माना एॾो धंधो हुअसि, पहुची कोन सघंदो हुयो। नौकरनि जी त ईअं लाइन लॻल हूंदी हुअसि, एॾा नौकर हुअसि। हिकिड़े ॾींहुं राति जो सुम्हियो त हिनखे निंड न पई अचे, पासा पियो फेराए। जोणस सम्झी वई त काई चिंता अथसि, त पुछेसि थी त छाजी चिंता अथव, कुझु धंधे में भई खोट वई अथव छा? त चईसि न, छॾ हिन ॻाल्हि तां लही वञ। चईसि न, मूंखे ॿुधायो, तव्हां ईअं सुम्हो नथा, राति गुज़रण ते आई आहे। चईसि न, तूं ॿुधंदीअ त तुंहिंजी बि निंड फिटी वेंदई। चईसि पर अहिड़ो आहे छा, कुझु त ॿुधायो न मूंखे बि, आख़िर मां तव्हांजी ज़ाल आहियां। तव्हां निंड न कंदव त मूंखे हूअं ई बि न ईंदी निंड, त तंहिंखां ॻाल्हि ॿुधायो, मतां कुझु रस्तो निकिरे। त चईसि अॼु मां हिसाबु कयो आहे, पैसे जी त मूंखे चिंता कान्हे, सभु सही हले थो, धंधो पाणी सभु। अॼु मां हिसाबु कयो आहे त पंहिंजूं 9 पीढ़ियूं खाइनि एतिरो मूंखे आहे। पोइ हाणे मूंखे उहा चिंता आहे त 10हीं पीढ़ी छा खाईंदी। जोणस चईसि इन जो बि रस्तो आहे। चईसि ॿुधाए। चईसि पाण कंहिं संत वटि था हलूं, उन्हनि वटि सभु रस्ता हूंदा आहिनि, पाण वटि न हूंदा आहिनि। संत रस्तो कढी ॾींदव। चईसि भले। सुबुह थियो हे संत ॾे वियाण, संत लाइ न ॾाढियूं भेटाऊं खईं, अन्न ऐं फ्रूट, ॿियूं शयूं जेके बि थींदियूं आहिनि। गाॾी भराए ऐं आया त हुन सेठ जो ॾिठईं त हे अन्न ऐं इहो खणी आई आहे। त चईसि हे कंहिंजे लाइ खयो अथई? चईसि हे संत लाइ। चईसि पोइ इहो त मां हिसाब में जोड़ियो ई कोन्हे। त हुन माईअ चईसि हाणे छॾियो, संत ॾे थो वञे न, छॾियो इन हिसाब खे। पहुता हे संत वटि त माईअ मथो टेकियईंसि। चईसि बाबा कुझु भेटाऊं तव्हांजे लाइ खणी आई आहियां, स्वीकार कयो। त संत पंहिंजे शेवादारीअ खे चएसि थो त ॾिसी अचु रंधिणे में त अॼोको सीधो पियो आहे। त हू ॾिसी आयो। चईसि बाबा अॼु राति थी वञे एतिरो आहे, सुभाणे जो कोन अथव। चईसि सुभाणे जी चिंता छो कयूं, अॼोको जेको ॾिए थो उहो सुभाणे न ॾींदो छा? सुभाणे जी चिंता वञी उहो प्रभु कंदो। हुन माईअ खे संत चएसि थो त अम्मा हे सभु खणी वञ, मूंखे न खपे, मां काॾे कंदुसि, अॼोको आहे, जंहिं अॼोको ॾिनो आहे त उहो सुभाणे बि ॾींदो, मां छो चिंता कयां।
त हुन उहो सेठ मां हिन ज़ाल खे चए थो हल हल मुंहिंजे सुवाल जो जवाबु मिली वियो। चईंसि तव्हां त अञा सुवालु पुछियो ई कान्हे संत खां, जवाबु कीअं मिली वियो? चईंसि बसि ॿुधई कोन, हुनखे अॼोको पियो आहे त सुभाणे जो नथो वठे त मूंखे त 9 पीढ़ियुनि ताईं पियो आहे, त मां छाजी चिंता कयां? मां अजाए पंहिंजी निंड पियो थो फिटायां। हल संत रस्तो कढी ॾिनो। जे तो न को कलो की चिंता कर, न को सुभाणे जी कर, जेको अॼु मिले तो उन आनंद में रह। जेको अॼु ॾिए तो सुभाणे बि उहो ॾींदो, उन ते नंग आहे न। पैदा कयो अथई त पालणो बि उन खे आहे नी, पैदा कयल बचिड़ो पालणो ई पवंदई, उहो पाण ई पालींदो। जंहिंजी जेतिरी खोराक आहे उनखे ओतिरी ॾिए थो नी, ॾिए किवलीअ खे कण ऐं हाथीअ खे मण, केरु थो ॾिए? मन वचन ऐं कर्म सां कंहिंखे दुख न पहुचाए। मन वचन ऐं कर्म सां कंहिंखे बि दुख न पहुचाए। मन में बि न चऊं त हीअ अहिड़ी आहे, न को अहिड़ा कंहिंखे वचन चऊं जो साम्हूं वारे खे दुख पहुचे, न को अहिड़ा कर्म कयूं पल पल उन खां असां माफ़ी घुरूं बसि। सतगुरूअ जी प्रसन्नता ऐं नाराज़गीअ खे ॼाणंदे हूंदे बि जेकॾहिं मन मतीअ सां हलंदे त धोखे में रहंदे ऐं पछताईंदो रहंदे। सची ॻाल्हि आहे न। ख़बर आहे त सतगुरू छा ते प्रसन्न थींदा। असां हुन गुरमत ते हलंदासीं त हू ख़ुशि आहिनि, मन मत ते हलंदासीं त हू नाराज़ थींदा। इहा त ख़बर पए थी न। हुनजो वचन खणंदासीं त हू ख़ुशि आहिनि, आज्ञा में हलंदासीं त हू ख़ुशि आहिनि, पर पंहिंजी हलाईंदासीं त चए थो पोइ त तूं धोखो बि खाईंदे ऐं पछताईंदो रहिजी वेंदे। त जेतिरो थिए हुन जे जंहिंमें हू प्रसन्न रहे उहे कर्म असां कयूं। मन ऐं इंद्रियनि खे गुरूअ जे शब्द सां वस में कर। तन मन धन खे गुरूअ जे शेवा में लॻाए करे एकांत में भॼन अभ्यास कंदे हूंदे संतोष ऐं धीरज सां रूहानी तरक़ीअ ॾांहुं वधंदो वञ। मन ऐं इंद्रियुनि खे वस कयूं, उहो सभु माना सिमरन सां ई थींदो। सिमरन सां मन मरंदो आहे। एकांत में चए थो नाम सिमरन करे, ऐं नाम त एकांत में भले वियऊं जपियऊं, पर जेसि ताईं संतोष धीरज शांती इहे गुण पाण में बि पैदा न कंदासीं न, त तेसि ताईं उहा पोइ भक्ति बि साथ न थींदी। हिकिड़ो राजा हो, उन जी धीउ हुई, राजा जी धीउ राजकुमारी। नंढपण खां ई हुनखे माना भॻवान सां लेव। राजा घणेई राजकुमार ॾेखारेसि भई हिन सां शादी कराए, हिन सां शादी कराए, फलाणे देश जो राजा आहे, हीअ मञे ई न। आख़िर राजा चई भला हिन जहिड़ो ॻोल्हियां त हिकु सन्यासी मिलियुसि, उहो बि नौजवानो। चईंसि इन सां शादी कराए? चईंसि हा। चईंसि कुझु अथईसि कोन, झूपड़ी अथईसि नंढी? चईंसि हा बसि मां काॾे कंदसि? चईंसि पोइ उन वटि ख़ुशि रहंदीअ? चईंसि हा। इन सन्यासीअ सां पंहिंजी धीउ परणाई। किथे राजा जी धीउ पलियल, किथे सन्यासी झूपड़ीअ में, पर हीअ ॾाढो ख़ुशि हुई। छो जो हिन जी लिम होॾे हुई लॻल,
हिकिड़े ॾींहुं झूपड़ी सफ़ा पई करे, हू त मूं अकेलो रहंदो हो त जीअं तीअं सफ़ा पई करे त रोटीअ जे दाबले में 2 रोटियूं पयूं हुअसि। त घोट खां पुछे थी त हे रोटियूं हिन में छो रखियूं अथई? त चयईंसि सुभाणे मतां न मिले पाण खे त पयूं हुजनि त हिक हिक खाईंदासीं। तो राजकुमारी रोअण वेठी। चयईंसि छो तूं रोए छो थी? चयईंसि मुंहिंजे पीउ तोखे सन्यासी सम्झी करे मुंहिंजी शादी कराई तोसां, त सन्यासीअ खे एतिरो बि माना विश्वास कान्हे छा त अॼु जेको ॾिए त उहो सुभाणे ॾींदो? सुभाणे लाइ तो रोटियूं रखी छॾियूं अथई त हिक हिक खाईंदासीं। मूंखे त हुन ते पूरो विश्वास आहे ऐं जेतिरो ॾिनो अथई उन में मूंखे पूरो संतोष आहे। त हुन जूं अखियूं खुली थियूं वञनि। चएसि तो बराबरि आहे, सन्यास मां धारण कयो आहे, पर सची सन्यासी तूं आहे। तूं राजा जी धीउ, राजमहल में पलियल, तोखे एॾो संतोष ऐं शांती आहे। खाली सन्यासीअ जो वेस करण ऐं पाण खे भगत कोठाइण, उन में सभु कुझु अची नथो वञे। इहे गुण हुजणु खपनि, धीरज, शांती, संतोष। जंहिंखे संतोष हूंदो न उहो सुखी हूंदो। ए रूहानी राह में हलण वारा सतगुरनि जा शेवक, भगतनि जूं कथाऊं ॿुधी करे तुंहिंजे मन में बि इहा ई अभिलाषा थींदी हूंदी त जीअं प्रभु अन्य भगतनि सां हमेशह लीलाऊं कंदा आया आहिनि, अहिड़ो ई कृपा जो पातर मां बि बणिजी वञा। भगतनि जूं ॻाल्हियूं ॿुधी थींदो आहे न पाण खे, भई जीअं हिननि जा कम कया अथई त मुंहिंजा बि करे, जीअं हिननि खे दर्शन मिले थो त असांखे बि मिले। इन लाइ भॻवान खे प्रार्थना कर त ए प्रभु अहिड़ियूं लीलाऊं ॾिसण लाइ मूंखे बि इहा प्रेमा भक्ति श्रद्धा ऐं विश्वास बख़्शीश कर, जीअं मां अव्हां जे असली रूप खे सुञाणे सघां। इहा वरी उनखे प्रार्थना कयूं, उहा प्रेमा भक्ति पैदा कयूं पाण मां, त उन जूं लीलाऊं असां ॾिसी सघूं। कुझु कंदासीं न त कुझु मिलंदो बि कोन। उहा महिनत, उहा कोशिश, उधम, उहा आहे बि असांजे हथ में, पर असां कयूं नथा। गेवारीअ में असां आरस में माना उहो विञाए था छॾियूं। दुनिया जा कम करण लाइ केॾी त महिनत था कयूं, सॼो ॾींहुं था हलूं, सॼो ॾींहुं कमनि में थो वञे। बाक़ी हिन लाइ छो नथा कयूं जंहिंमें आहे बि असांजो भलो। घर जा कम त पिया 24 ई कलाक हलंदा पिया, कंदासीं बि। जेतिरियूं ॼणियूं 4 ॼणियूं हूंदासीं त 4 पूरियूं। पोइ बि माण्हू चवंदा छा त सॼो ॾींहुं करे थी, सॼो ॾींहुं करे थी। इहो घर जो कमु आहे, करिणो आहे। ईअं चवंदियूं नी, नुंहर हूंदियूं त बि ईअं चवंदियूं आहे कंदी न, बाक़ी छा कंदी। जे ससु हूंदी त बि ईअं चवंदी घर जो कमु अथसि त करिणो अथसि। ऐं हे कमु कयूं त माना केॾो त जस आहे हिन में। बोल सतगुर देव भगवान की जय। तुंहिंजी महर खपे, तुंहिंजी
बाज खपे तुंहिंजी मेर खपे तुंहिंजी बाज खपे
वचन हरे महादेव से आया। प्रभु प्रेम जीतो हरे जी जगाए, साईं प्रेम जीतो हरे जी अगाए। देर नाए न अंधेर आए, देर नाए न अंधेर आए। प्रभु प्रेम जीतो हरे जी अगाए, साईं प्रेम जीतो हरे जी अगाए। सभा में जे भगवन देर सां अचे हाँ, सभा में जे भगवान देर सां अचे हाँ। द्रौपदी जी लाज बचे हाँ, द्रौपदी जी लाज बचे हाँ। से कोई मोहन आए, से कोई साईं सां मन रो लगाए। देर नाए न अंधेर आए, देर नाए न अंधेर आए। प्रभु प्रेम जीतो हरे जी अगाए, साईं प्रेम जीतो हरे जी अगाए। जनहान जग में संत सचारा, जनहान जग में संत सचारा। न धरती हुजे हन सिज चंड तारा, न धरती हुजे हन सिज चंड तारा। अजे तूं भी प्रेमी विखड़ी वधाए, अजे तूं भी प्रेमी विखड़ी वधाए। हुते देर नाए न अंधेर आए, हुते देर नाए न अंधेर आए। प्रभु प्रेम जीतो हरे जी अगाए, साईं प्रेम जीतो हरे जी अगाए। सदाहु तो जागे सुमेगी न साईं, सदाहु तो जागे सुमेगी न साईं। गुराए सगी तो जे गुराइण तो चाई, गुराए सगी तो जे गुराइण तो चाई। हलियो ई दोहे मन कोई रूप ठाए, हलियो ई दो दासी कोई रूप ठाए। हुते देर नाए न अंधेर आए, हुते देर नाए न अंधेर आए। प्रभु प्रेम जीतो हरे जी अगाए, साईं प्रेम जीतो हरे